जी असां हिन वक़्त बलोचिस्तान जे आरी पीर पहुता आहियूं ऐं हिते आरी पीर सां गॾोगॾु जेको आहे त हिते हिकिड़ो वॾो कुदरती हिकिड़ो झील आहे ऐं जंहिंमें आरी जे नाले सां चयो वेंदो आहे। आरी माना जबल, आरी सां जीअं कटिबो आहे ईअं कटियल आहे ऐं उन जे विच मां जेको आहे त हिकिड़ो बेइंतिहा ऐं तमामु घणो पाणी निकिरी रहियो आहे ऐं हीअ हिते झील आहे ऐं हिन झील जे अंदरि मांगरमच्छ बि आहिनि ऐं हिते जेको आहे हिकिड़ो रस्म ऐं रवाजनि मुताबिक़ जेको माना चोर आहे या को मसइलो आहे त उन जे लाइ ऐं साख या कसम ॾियण जे लाइ बि अची उन खे हिन पाणी में विझंदा आहिनि। हीउ चश्मो तव्हां ॾिठो, तव्हां विज़िट कयो, हीउ असांजो इलाइक़ो कोहिस्तान, तालुको थाणो बुलाखान, डिस्ट्रिक्ट जामशोरो ऐं देर टिको बाराणा। हीउ चश्मो कंहिं वॾे टाइम खां आहे, असां जीअं यादगिरी जहिड़ा थियासीं त हीउ हले पियो। हिन जो इहो ई पाणी जो सिचुएशन आहे, बरसातनि जे टाइम ते हिन जो पाणी थोरो वधंदो आहे त इन जो मतिलबु आहे त पाणी जो ज़ख़ाइर अंदरि मौजूदु आहे, पर उहो कढण वारो जेको सिस्टम उहो असां वटि न आहे। जेकॾहिं गवर्नमेंट इन ते थोरो ध्यानु ॾिए ऐं इन शइ खे वधीक जेकॾहिं उहो कोशिशि कनि त हीउ मुंहिंजे अंदाज़े में जे हज़ारे न त बि 100 एकड़ आबाद करे सघे थो। ऐं माण्हुनि खे इन इलाइक़े में हिन मां कहिड़ा फ़ाइदा थींदा? सही, माण्हुनि खे फ़िलहालु त हिन मां इहो ई फ़ाइदो आहे, सिर्फ़ु त माण्हुनि जो माल जेको आहे हिन में पाणी पीए पियो। कुझु चंद ॻोठ अञा बि आहिनि जेके उहे बि हिन चश्मे मां ई पाणी पीअंदा आहिनि। उन्हनि वटि जेको आहे पाणी जो को अहिड़ो ॿियो सहूलियत न आहे त उन्हनि चश्मे मां ई वाटर जे शकल हिकिड़ो यानी वाटर कढी करे पंहिंजे घरनि ताईं विया आहिनि। उहे ॻोठ बि हिते साम्हूं ई आहिनि। बाक़ी ॿियो त हिन में माल ऐं झंगली जेका जीवत उहो ई हिन महिल फ़ाइदो वठे पियो। आरी पीर जे लाइ इहो चयो वेंदो आहे त हीउ पहाड़ी जो जेको सिलसिलो आहे आरी सां सम्झो कटियल आहे, उन खां पोइ हुनजो नालो रखियो वियो आहे। नंढा हूंदा हुआसीं, ॻोठनि में चोरियूं थींदियूं, साख जो सिस्टम हूंदो त हिते माण्हू खे वठी ईंदा हुआ त उहा असांजे आरी पीर में हली साख ॾिए, पोइ अची हिते जेको बि चोर हूंदो हेठि न वेंदो ऐं जेको साध माण्हू हूंदो उहो मिटी कढी ईंदो। मांगरमच्छनि खे ख़ाली गोश्त ॾींदा, मांगरमच्छ माण्हू खे कुझु कोन चवंदा आहिनि, बहरहाल मिटी कढण जो हुयो रवाजु हूंदो, जेको मिटी कढी ईंदो उहो साध माण्हू हूंदो। बेसिकली असां हाणे सम्झो त हीउ हिकिड़ो नफ़्सियाती हरबो आहे, छो जो माण्हू डिॼणो हूंदो आहे उहो पाणी में हेठि न वेंदो, उअं ई रड़ियूं करे ॿाहिरि निकिरी ईंदो, वाह ठीकु आहे मां मिटी नथो कढी सघां, छो डिॼणो माण्हू ऐं दलेर माण्हू हमेशह वञी पाणी मां उहो मिटी कढी ईंदो आहे। त हीअ कुदरती नज़ारा आहिनि। हिते पोइ बि कुझु रोड वग़ैरह ठहियल आहिनि, हिन वधीक तवजह ॾिनी वञे त हिते सिहत लाइ वॾो कमु थी सघे थो। ये तकरीबन असां कुछ दोस्त जो 150 किलोमीटर कराची का बलूचिस्तान की तरफ जो आया आहियूं। हिते आरी पीर के नाले से एक दरगाह भी है। दरगाह से गॾोगॾु एक पानी आहे, पानी जो वॾो झील है। हिते असां काफ़ी अरसे का कई समय सालन का ॿुधंदा अचूं था जेको चोर हूंदो आहे त उनखे हाणे हिते हिन पाणी में विझंदा आहिनि। जेको चोर न हूंदो आहे त उहो वञी पाणी में हेठि लही मिट्टी खणी ईंदो आहे, जेको चोर हूंदो आहे त उनखे पाणी हेठि मिट्टी खणणु न ॾींदो आहे। ऐं इहे बि ॻाल्हियूं आहिनि। हिते समय अहिड़ा जेके आहिनि हिन इलाइक़े जे ॿियनि इलाइक़नि जे सरदारनि जो फ़ैसिला थियल आहिनि खूननि जा, चोरनि जा। ऐं उनखां अलावा मां जंहिं नज़र सां ॾिसां थो त हीअ हिकु तमामु बहितरीनु पिकनिक पॉइंट आहे। हिन खे अगरि पंहिंजो बलूचिस्तान गवर्नमेंट अॻु में रोड बि न बनियल हुयो, जॾहिं मां 2013 में आयुसि, हींअर त रोड बि सूदे माशाअल्लाह बनियल आहे, सॼो रोड आहे, विच में सिर्फ़ु नदी आहे, उनखे को पुल ॾियारीनि जे अगरि न ईअं बि हीउ तमामु हिकु बहितरीनु पिकनिक पॉइंट आहे। हिनखे बहितरीनु नमूने सां हीअ बनाइजे, हिते जेके आहिनि पार्क वग़ैरह बनायो वञे, हिनखे पिकनिक पॉइंट बनायो वञे त हीअ तमामु हिकु बहितरीनु पिकनिक पॉइंट हूंदी। असां हिन तव्हांजे चैनल जे तौसे सां बलूचिस्तान गवर्नमेंट, पाकिस्तान गवर्नमेंट खे गुज़ारिश कंदासीं त हिनखे जेको आहे हिकिड़ो सियाहती मक़ाम ठाहे हिनखे पिकनिक। अमन जे हिसाब सां बलूचिस्तान और पट्टी सफ़ा अमन आहे, बिल्कुलु अमन आहे। असां कल्ह खां वठी हिते घुमूं फिरूं पिया था। अॼु अची आरी पीर पहुतासीं, हिते हिकु डैम आहे ख़ूबसूरत, हिकु ॾाढो ख़ूबसूरत ऐं पिकनिक जे हिसाब सां ज़बरदस्त आहे। ऐं कुझु हिन में कोताहियूं अञा बि त आहिनि।
कुझु रिहाइश या को ॿाहिरों माण्हू अचनि था का वेहण जी जॻह या सिस्टम कोन्हे को पार्क वार्क ठही वञनि हिते ॾाढी ख़ूबसूरत जॻह आहे ऐं हिते अमन जे हिसाब सां बिल्कुलु ही टुकड़ो जेको आहे भूताणी साहिब जो इलाइक़ो आहे अमन आहे बिल्कुलु अमन आहे असां राति जो ॾींहं जो कल्ह खां वठी घुमूं पिया था अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे असां बाइकूं पंहिंजी गाॾियूं परे परे बीहारे हलिया था वञूं बिल्कुलु अमन आहे असां इहो चवंदासीं सिंध गवर्नमेंट खे बि अपील आहे असां वटि बि कुझु अमन कराइनि ख़ासि करे कराची में त ज़ुल्म लॻो पियो आहे असां इस्पताल जे ॿाहिरां गाॾी बीहायूं था मोटी था अचूं त इस्पताल खां गाॾी आहे ई कान वतूं था NC कटराए FIR कटराए रुलंदा फिरंदा पर असां इहो बि तव्हांजे हिन चैनल जे तरफ़ सां चऊं था की कराची में बि अमन सिंध गवर्नमेंट कराए जीअं त हीअ बलोचिस्तान जो पट्टी आहे भूताणी असलम भूताणी साहिब जो आहे ऐं सालेवंत भूताणी जो ई इलाइक़ो आहे बिल्कुलु अमन आहे हिते हिकिड़ो ॻाढ़ो टिक आहे जेको असां पंहिंजे नाज़रीन खे ॾेखारींदासीं ऐं ॿियो त हिते अजीब हिकिड़ो चश्मो आहे जेको जबल जे भिक सां ऐं जबल जे कुंड ते हिकिड़ो कुदरती चश्मो पाणी जो फुटे वहंदड़ आहे ऐं सवनि सालनि खां वहे पियो पर उन जो पाणी थोरो थोरो अचे पियो जेको माल मता सैराब थिए पियो पर ॿनी ऐं ज़मीननि खे सैराब करण जेतिरो पाणी कोन्हे ऐं हिते इलाइक़े वासियुनि सां मिलियासीं जेके हिते मक़ामी गबोल बिरादरी जा माण्हू आहिनि उहे बि असां सां गॾु आहिनि उन्हनि अची असांखे हिते ॾेखारिया हीअ जॻह ऐं असां उन्हनि सां बि ॻाल्हाईंदासीं वधीक उन्हनि खां मालूमात बि वठंदासीं पर असां चऊं था जेकॾहिं हिन चश्मे खे कुदरती चश्मे जे लाइ गवर्नमेंट कुझु न कुझु माना का महिनत करे त हिन चश्मे जे करे तमामु जेके बराबरि ज़मीनूं आहिनि उहे सैराब थी सघनि थियूं माल मता खे ऐं हितों जे माण्हुनि खे वॾो फ़ाइदो थींदो जी।